औरतूं अक्सर करे आवरनि ऐं रीठनि जो इस्तेमालु वारनि में त कंदियूं आहिनि छो त उहे वारनि लाइ वॾे फ़ाइदनि वारा हुजनि था, पर रीठा वारनि समेत सिहत लाइ केतिरा फ़ाइदेमंद आहिनि इन बाबति शायदि ई कंहिंखे ख़बर हुजे। अॼु असां अव्हांखे ॿुधाईंदासीं त रीठनि जा सिहत लाइ कहिड़ा ऐं केतिरा फ़ाइदा आहिनि। दम, साह जी तकलीफ़ ऐं नक बंदि थियण लाइ रीठनि जो इस्तेमालु जादुई असरनि वारो हूंदो आहे। साह जे मसइलनि जो शिकार माण्हू जेकॾहिं रोज़ राति जो रीठनि जी चांहि इस्तेमालु कंदा त उन्हनि खे वॾो फ़ाइदो पहुचंदो। इन लाइ हिकु दाणो रीठनि जो हिकु प्याले पाणीअ जे में विझी इन जो काढ़ो ठाहे पीअणु घुरिजे। अध मथे जो सूरु केतिरो ख़तरनाक आहे इहा त उनखे ख़बर हूंदी जंहिंखे इहो मर्ज़ हुजे। अहिड़ी तकलीफ़ दौरान माण्हूअ खे कुझु बि सम्झ में नाहे ईंदो, पर उन जे तकिड़े फ़ाइदे लाइ बि रीठा तमामु बहितरीनु साबित थींदा। हिन लाइ रीठनि जो पाउडर ठाहे रखो। अध मथे जो सूरु पवण वक़्तु उनखे थोरी माखीअ सां गॾाए खाइण खां पोइ मथां हल्को गरम पाणी पी छॾियो त अध मथे जो सूरु फौरी तौर ते ख़तम थी वेंदो। मिर्गीअ जो मर्ज़ बि इंतिहाई ख़तरनाक मर्ज़ आहे। इन मर्ज़ में मुब्तला माण्हुनि खे कंहिं वक़्तु बि दौरो पवंदो आहे जेको उन्हनि लाइ मौतमार बि साबित थी सघे थो। मिर्गीअ जे मर्ज़ में फ़ाइदे लाइ रीठनि खे बसरनि सां गॾाए तईअ ते भुञी वठो। मरीज़ खे जीअं ई दौरो पवे ऐं उनखे उहो सिंघाइजे त खेसि फौरी तौर ते फ़ाइदो मिली वेंदो। केतिरनि ई माण्हुनि खे कमज़ोरी एतिरी हूंदी आहे जो उहे बेहोशी वारी हालत में हलिया वेंदा आहिनि। अहिड़े माण्हुनि खे घुर्जे त रीठनि जे पाउडर जो हिकु चमिचो ॾहीअ सां गॾाए रोज़ इस्तेमालु कनि त उन्हनि जी कमज़ोरी बि ख़तम थींदी ऐं बेहोशी वारी कैफ़ियत मां बि जिंद छुटी वेंदी। एकनी खां परेशान औरतुनि तोड़े मर्दनि खे घुर्जे त सॼी राति हिकु ॿिनि रीठनि खे पिसाए रखनि। सुबुह जो उहो पाणी पीअनि त उन्हनि जी एकनीअ जा मसइला हल थी वेंदा। शुगर जे मर्ज़ में पेरनि ऐं हथनि जे नहनि ते फंगस ॼमी वेंदो आहे। जंहिंसां इहो मसइलो हुजे त उहे माण्हू पंहिंजा पेर ऐं हथ रीठनि जे पाणीअ में विझनि त उन्हनि खे फ़ाइदो पवंदो। रीठनि खे पीहे गुड़ सां गॾाए उन्हनि खे फकिजे रत जा वहिकिरा बहितर थींदा आहिनि, जंहिंजे करे इहे फालिज जे मरीज़नि लाइ बि फ़ाइदेमंद सम्झिया वञनि था। इन सां गॾु लूज़ मोशन वारे माण्हुनि लाइ बि रीठनि जो पाणी तकिड़े फ़ाइदनि वारो हूंदो आहे। इन लाइ रीठनि जे पाणीअ खे उॿारे उन में थोरी हेड विझण खां पोइ उनखे थधो करे पीअण सां लूज़ मोशन्स में फ़ाइदो पवंदो आहे। रीठनि में विटामिन सी, विटामिन डी, विटामिन ई, गिलेलोलोटिक मुरकिब ऐं सेलेनियम मौजूदु हूंदा आहिनि जेके उन्हनि खे सिहत लाइ फ़ाइदेमंद बणाइनि था।